पर हिकिड़ी खानदानी आहे। मां राति जो भले किथे माना पालनपुर में रुगो हुजां, पोइ राति जो 2 बजे घर पहुचां, 3 बजे पहुचां, इहा हुनजी खानदानी मां कोन विसरंदुसि। छो मां औलादी माण्हू आहियां। राति जो 2 बजे भैया घर पहुचां, तव्हांजो कसम चंडी मुखां सवा कोन खाईंदी आहे। भले 2:30 बजे पहुचां, 3 बजे पहुचां घर, अम्मा न हक़ीक़त अथव, वखा सड़िया पिया आहिनि न। राति जो 3 बजे घर पहुचां तॾहिं बि मुखां सवा रोटी कोन खाईंदी आहे। उनजो कारण आहे जॾहिं मां पहुचां रधियां, हिकु दफ़ो त कमु ओढ़ो अची थियो, 9:30 हो मां 9:30 ताईं घर पहुची वेंदो आहियां। 9:30 दुकान मंगल करे 9:15 रस्ते ते हिकिड़ो माता जो मंदरु आहे, उतां दर्शन करे पोइ घर वेंदो आहियां। माता जो दर्शन करे घर पियो थो वञा त रस्ते ते हिकिड़े मुंहिंजे दोस्त जी होटल आहे, खाधे जी होटल, माया परोठा हाउस। सत्संगी माण्हू आहे, उनजी नज़र पइजी वई परियां, भई भगत वञेरो। चई भगत, चई भगत मूंखां का भुल थी वई आहे छा? बेड़ी तरह तूं 7 महीने खां मुंहिंजे दुकान ते तो पहिरीं कोन रखियो आहे। हले 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 अरे अच वेह त सही दुकान ते। जीअं धणीअ जे दुकान ते चढ़ियुसि, चई मुंहिंजे दुकान तां पेर घुमाए, मुंहिंजो मां सॼो शरीर तो घुमाए वञी। अदा चढ़ी वियुसि उन दुकान ते। जीअं उन दुकान ते चढ़ियुसि, थोड़ी देर खां पोइ कलाक सवा कलाक ते वेही रहियसि, ख़बर कोन पई भाई किथे वेठो आहियां। त जया खे त ख़बर न त हिन जिन जे गिचीअ में मंगल सूत्र पियो आहे। फोन वॼाई, चई हेॾा किथे आहियो? 11:15 थिया अथव, घर कोन्हे अचिणो? रड़ करे जो ॻाल्हाई त मुंहिंजो हा वेही रहियो। मां पंहिंजे सुर में अचीसि, मुंहिंजो जया कुदरती बात मां ईअं निकिरी अची, किथे आयो, किथे आयो, किथे? मुंहिंजो जया मंदर में वेठो आहियां। हाणे चई मंदर में वेठो आहीं? चऊं घिंड वॼाए। हाणे घिंड किथां वणिया हुते? सभु होटल ते। भॻवान जो कसम, उन खां पोइ जेके बाइक जूं चाबियूं न मुंहिंजो, उन जेको की चेन रखियमि, उन में घंटी वॼाए रखियमि बाक़ाइदे। हा घंटी, भई केॾी महिल चए घंट वॼाए, छप छप करे त वॼायां। सोदा अहिड़ी मुंहिंजी जया। अचो ही हिकिड़ो 1.5 साल पहिरीं जो किस्सो ॿुधायां तव्हांखे। हा चंद्रू भैया खे ख़बर आहे। 1.5 साल पहिरीं मां महेश चंद्र, मास्तर चंद्र जो पुटु, तमामु सुरीलो गायक, असांजे खानदान में अहिड़ो को खानदान माना गायक कोन थियो। मां त कुदरती ॼमी पियुसि। हा उन यार सां गॾु मां वियुसि यूरोप जे टूर ते। इहो स्पेन, लंडन, हॉलैंड, जर्मनी, फ्रांस एॾे प्रोग्राम हुआ। महेश चंद्र जो वॾो भाउ मिस्टर गोपचंद्र, उहो उतां अमेरिका खां आयो। असां 4 ॼणनि जो ग्रुप वियासीं हुते। हाणे ॾिसो ध्यानु ॾियण जी ॻाल्हि अथव, जीअं हुते स्पेन में पहुतासीं, सेप्टेंबर जी ॻाल्हि आहे। त सेप्टेंबर में तव्हांखे ध्यानु हूंदो, ई जेके श्राद्धनि जो महीनो सेप्टेंबर थींदो आहे। त हाणे घर में त घणेई असांजे श्राद्ध थिया, पर कंहिंखे खारायूं? पर माउ पीउ खे असीं 4 भाउर अलॻि अलॻि खाराईंदा आहियूं। सो जया खे उतां फोन कयोड़ी, जया बाबा जो श्राद्ध ॿियो नंबर थई, यादि करे न्याणीअ खे खाराइजांइ, बाभण खे बि थाली भरे ॾिजां। चई ताईं छुटायो। मां उते जया कुदरती बाबा जो श्राद्ध ई खाराइण भुलिजी वई।
जयपुर फोन करे पुछी चई भाभी बाबा जो श्राद्ध कॾहिं अची मुई अॼु त हो चई हाँ अॼु हो तो छो तो कोन करायो छा चई न भाभी मां त भुलिजी वियसि चई भुली त भुले जो भॻवानु उन में छा कबो था भुलिजी वई ठीकु आहे पर हाणे उमास अचे भई सर्व पितरी उमास 6 अक्टूबर ते उन ॾींहुं महाराज खे बि खाराइजा 5-7 न्याणियूं बि खाराइजा चई चङो अदा जेॾी महिल 6 माना 6 अक्टूबर अचण वारी 5 अक्टूबर ते मां ई अची वियुसि मूंखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी चई हेॾा चङो थियो तव्हां अची विया मां त बाबा जो श्राद्ध ई खाराइण भुलिजी वियसि उहे बि मुंहिंजी बाबा सां जीअरे किथे पवंदी हुई त अची विया न पंहिंजे हथ सां पिणे खे खाराए मुंहिंजो ठीकु महाराज खे फोन कयो मुंहिंजो महाराज स्वामी सुभाणे बाबा जो श्राद्ध खाराइणो आहे चई श्राद्ध त तूं चई तुंहिंजो खाई वञा यार पर तुंहिंजी जया यार ॾाढी खचट कंदी आहे उहो ॾाढी गील ॾाढी कंदी आहे ऐं सुभाणे असांजो आख़िरी श्राद्ध हूंदो आहे मन उन ॾींहुं त महाराज ख़बर अथव किन खे अध में छॾींदा आहिनि किन खे पंध में छॾींदा आहिनि अॼुकल्ह त महाराज मई डायरेक्ट टेलीफोन ते श्राद्ध खाए छॾीनि हा हा गुरू जो कसम हलंदे रस्ते हिकिड़े हथ सां स्कूटर पिया हलाइनि हिकिड़े हथ सां श्राद्ध वेठा खाइनि फोन ते ॾकणा ॾियारे मोकिलिजा महाराज खे फोन कयुमि त महाराज चए यार मां त अचां ऐं परमानंद तोसां ॿधल आहे पर तुंहिंजी घरवारी यार गील ॾाढी कंदी आहे इन करे जेॾी महिल तुंहिंजे घर न सभु आइटमूं तयारु थी वञनि ओॾी महिल प्लीज़ मूंखे फोन कजां न यार मां 5 मिंट में तुंहिंजे घर पहुचंदुसि मुंहिंजो ओके सुबुह 9:40 थिया जया मूंखे फोन कयो चई झटि कर मूं महाराज खे फोन कयो मुंहिंजो महाराज चई अचां पियो 5 मिंट में महाराज अची पहुतो पर महाराज रस्ते में इहो पुछई चई आसण विछाए रखियो अथई मुंहिंजो हा चई सभु आइटमूं तयारु आहिनि मुंहिंजो हा जया पुछो कंहिंजो फोन हो मुंहिंजो महाराज जो पुछे वेठो भाई मूंखे तकड़ आहे उहो आसण विछाए रखियो अथई चई अचण ॾिस गुॾीअ जे खे जीअं महाराज घर पहुतो घर जे ॿाहिरि बीठो परियां रड़कई हरिओम ए जी हलिया महाराज हलिया 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 वे हलिया तकड़ अथई न वे महाराज वीचारो वाइड़ो थियो चई नई डिजाइन मेरी श्राद्ध कराए माठ करे वेही रहियो चई कढ ये खुर ॿाहिरि कढ ये खुर धोइणा आहिनि महाराज चयो पुट कोई ढगो ढोर ॾिठो अथई छा जो खुर पई कढाई ही पुट असीं ब्राह्मण आहियूं असां ब्राह्मण जा चरण चई ॿुॾावा जा चरण जेके अथव कढिजो तकड़ में ॿाहिरि मूंखे धोइणा आहिनि वीचारो महाराज कुझु ई सघियो कोन चई पुॼी कोन सघंदुसि परमानंद कोन पुॼियो मां छा धूड़ मां पुॼंदुसि भॻवान जो कसम वीचारे 2 पेर खणी अॻियां वधाया जया अंदरां वई पाणीअ जो लोटो खणी आई हथ ॿोड़े 2 छंडा हिकिड़े पेर ते उछलीसि 2 छंडा ॿिए पेर ते उछलीसि नेपकिन उछले ॾिनईसि महाराज खे चई उग मां रोटी खणी थी अचां महाराज वाइड़ो चई मुंहिंजो पई श्राद्ध खाराइजा पर कुझु कोन जया बि खणी अची रोटी खाधे जी प्लेट ॾिनईसि कर्मनि में ई चई वठ झटि कर कांगवास कढ अरे कढ महाराज वीचारे कांगवास कढी नो जया खे जया हयो मुंहिंजे कर्मनि में चई वञ पिणे खे खाराए अच मां चढ़ी वियुसि टेरेस ते हाणे पियो ॻोल्हियां पीउ किथे आहे सभु कंहिंजे टेरेसुनि ते कंहिंजे टेरेस ते 8 कांग वेठा आहिनि कंहिं ते 10 कंहिं ते 12 मां रड़ियूं कयां कांस ॾेखारियां पियो चिबड़ा पियो ॾियनि कांकनि खे कांस हराम जो हिकिड़ो कांग मुंहिंजे चोट ते अचे 15 मिंट थी विया निठ हेठां चया रड़की ए चई कांगवास पाण पियो खाई छा कांगवास त कांकनि लाइ अरे चई महाराज जी रड़ पई पई झटि कर अच पाण चढ़ी आई चई जलेबी ठही रुगो हथनि में हाँ खाराए न पिणे खे मुंहिंजो किथे आहे हैफ़ अथई पीउ खे नथो सुञाणी हेॾा कांग वेठा आहिनि मुंहिंजा हिन आहिनि त सभु कांग पर मूंखे कहिड़ी ख़बर आहे हिन में मुंहिंजो पीउ कहिड़ो ऐं ओरिजिनल मुंहिंजे पीउ जो रंग हेड़ो थोरी हो इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे भेण जंहिंजो केरु बि गुज़ारे उनखे थियणो कांग ई आहे
हाँ न को केर झिरकी ठहे न को केर हंस ठहे हड़ई कांग हाँ मां सुञाणा की चई तरस माती गोले दी ये करे लिया पाता उर्सू समूह मुझे किथे आ अरे दिस जडा ही समूह कोन एंटीना है मथा जोड़ो कांकन जे वेठो आ मुझो हाँ चई अम्मा बाबा दई इन्हनि खे सॾु करीन न भागी तो कीअं सुञातो त ई अम्मा बाबा है न चई अॼु माणे खे वठी आयो अथई सॾु करीस पाणे खाईंदई रखियोसीं लई आयासीं हेठि महाराज वीचारे ॿ खाधियूं चई परमात्मा वञा थो जया जया चयो महाराज ये केॾा वेंदा हे मां जेका खीरणी ठाही आहे उहा केरु पीअंदो महाराज ॿाहिरो थी वियो चई पुट पोइ झट में आणे ते थोरी वठीअ में जया पई अंदरि रंधिणे में कोसो ई कोसो हेॾो सारो कटोरो डायरेक्ट गैस तां लाहे खणी आई पकड़ सां झले चई वठ महाराज ए वठ महाराज ए वठ अरे पुट रख ठरे बाको ॿारींदी आहे मुंहिंजो रख चई न मुंहिंजो सहुरो अहिड़ी पीअंदो तॾहिं त उहो मरी वियो रख रख रखो रखो ठरे ये चई महाराज पी अड़े अचे रख